ख़बर शामिल कंदासीं रसूलाबाद में आवाज़ न्यूज़ चैनल मूजिब। रसूलाबाद जो रिवासी गुलाम रुबानी राजपर खां कोटड़ी कबीर मेरापुर रोड खां 2 हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते पोरियत गुलाम रुबानी राजपूत खां 3,37,000 रोक रक़म, 2 मोबाइल फ़ोन, ATM कार्ड, NIC कार्ड वग़ैरह फुर करे मेहरापुर तरफ़ फ़रार थी विया। गुलाम रुबानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सूमर जे ॾींहुं फुर थी त मेहरापुर थाणे ते NC दाख़िल कराई आहे, पर अफ़सोस जो पुलिस हिन टाइम ताईं का बि कार्रवाई न कई आहे। असां SSP नौशरो फ़िरोज़ SHO मेहरापुर खे पुरज़ोर अपील था करियूं त इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कोटड़ी कबीर का रोड जो मेहरापुर वञे थो, इन रोड सां अॻियां मोजाइन जो वाटर आहे, मोजाइन जे वाटर जे भरिसां ॾींहं ॾिठे जो शाम जो 5 बजे खां फुर थी विया 3,37,000। असांजे मीज़ान बैंक मां निकिता फोरू बजण आया, असां वञूं पिया रस्तो ॾियूं, असांखे भरिसां गाॾी हणी किरायो अथनि, किराइण खां पोइ हथियारनि जे ज़ोर ते असांखे पैसा खसिया आहिनि। असांजी गाॾी पंचर करे विया ऐं हिन खे पलक कढी आहे गाॾीअ जी। उन खां पोइ मेहरापुर जे तरफ़ असां पुलिस खे इतला ॾिनो आहे, जेका अञा ताईं 7 थी विया आहिनि, 2 कलाक थी विया आहिनि, पर पोइ पुलिस अञा जाइ वारदात न पहुती आहे। ऐं असांजो रोज़ जो कारोबार आहे, रोज़ असांजो अचणु वञणु आहे। बराए महिरबानी असां SSP साहब खे, IG सिंध खे, DIG नौशरो फ़िरोज़ हैदराबाद नवाब शाह खे रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे असांखे सेफ्टी ॾिनी वञे, त जीअं असां कारोबारी माण्हू अचण वञण में, पैसनि में, ॾेती लेते में थोरी सवलाई थी वञे। असांजो रोज़ जो कमु आहे, पर असांखे कॾहिं बि ज़र रोड ते टाइम सुबुह हुजे, मंझंदि हुजे, शाम हुजे, पर असांखे पुलिस नज़र न ईंदी आहे, कॾहिं बि न आई आहे। असां कहिड़नि तरीक़नि सां ॾुखियनि हालतुनि मां ॿाहिराड़ीअ जा माण्हू पैसा खणी कीअं था घरनि ते पहुचनि असांखे ख़बर आहे, पर पोइ बि असांखे इहे ज़ालिम छॾनि नथा। इन्हनि ज़ालिमनि सां पुलिस साथारी बणियल आहे, इन्हनि जो